आओ उलमा से पूछ ले। त रफ़ुल यदैन मनसूख थी चुको आहे या हिकु मरतबा रफ़ुल यदैन कयो वेंदो आहे, उन्हनि अहादीस खे असां बयानु करे रहिया आहियूं। गुज़िश्ता जुमा इन हवाले सां काफ़ी अहादीस बयानु कयूंसीं। सुनन अबी दाऊद मां हिकु हदीस पाक बयानु करे रहियो हुयमि, 752 नंबर हदीस। हज़रत सय्यदना बरा बिन आज़िब रदी अल्लाह ताला अन्हु खां त हज़रत सय्यदना बरा बिन आज़िब रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़अ यदैहि हिन इफ्ततह अस्सलात सुम्मा लम यरफ़अहुमा हत्ता इनसरफ़। त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे मां ॾिठमि त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम नमाज में हथ उन वक़्त खणंदा हुआ, यानी रफ़ुल यदैन उन वक़्त कंदा हुआ जॾहिं नमाज शुरू कंदा हुआ। यानी नमाज शुरू कयूं उन वक़्त हथ खयूं ॿधियूं, उन खां बाद किथे बि नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन न कयो। सलाम फेरण तक हज़रत बरा बिन आज़िब रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा मां ॾिठमि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ी सिर्फ़ु पहिरियों मरतबो हथ खयूं, उन खां बाद रुकू में वेंदे वक़्तु उथंदे वक़्तु सजदे में वेंदे वक़्तु सजदे खां उथंदे वक़्तु किथे बि रफ़ुल यदैन न कयूं। ईअं ई हदीस पाक में ईंदो आहे शरा मानिल आसार, शरा मानिल आसार मशहूर नालो त तहावी शरीफ़, इमाम तहावी जी किताब। इन में हदीस पाक आहे 1349 नंबर हदीस। हज़रत अलकमा उहे हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत कन अन अलकमा अन अब्दिल्लाहि अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु काना यरफ़अ यदैहि फी अव्वल तकबीरतिन सुम्मा ला यऊदु। इन हदीस पाक में भी ज़िक्र आता है हज़रत सय्यदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम नमाज में सिर्फ़ पहिरीं तकबीर जे वक़्तु रफ़ुल यदैन कंदा हुआ। अल्लाहु अकबर जेको पहिरियों मरतबा अल्लाहु अकबर चयो वेंदो उन वक़्तु इहे हथ बुलंद कंदा हुआ। सुम्मा ला यऊदु, पोइ इनखे लोटाईंदा न हुआ, यानी वरी रफ़ुल यदैन वरी कंहिं बि रुकुन खे अदा कंदे वक़्तु हथ बुलंद न कंदा हुआ, रफ़ुल यदैन न कंदा हुआ। ईअं तहावी शरीफ़ जी हदीस नंबर हदीस पाक 1351 नंबर। हज़रत वाइल बिन हुजुर का अन्नहु रअन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम यरफ़अ यदैहि इज़ा इफ्ततह अस्सलात। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं नमाज शुरू कंदा हुआ उन वक़्तु रफ़ुल यदैन कंदा हुआ। व इज़ा रकअ, ऐं जॾहिं रुकू कंदा हुआ, व इज़ा रफ़अ रअसहु मिनर रुकूई, ऐं जॾहिं रुकू खां सर खणंदा हुआ। हाणे इन हदीस पाक में आहे यानी 1351 नंबर हदीस। हज़रत जेके मुग़ीरा आहिनि उहे हज़रत इब्राहिम खे चवनि था त हदीस वाइल में आहे, यानी हदीस वाइल यानी हज़रत वाइल बिन हुजुर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन कंदा हुआ जॾहिं नमाज शुरू कयूं, ऐं जॾहिं सर जेको आहे न रुकू खां बुलंद कयूं उन वक़्तु बि, ऐं जॾहिं रुकू कयूं उन वक़्तु बि। यानी हज़रत मुग़ीरा इहे कंहिंखे था बयानु कनि हज़रत इब्राहिम खे, त हज़रत इब्राहिम खे चवनि था त हज़रत वाइल जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन कयो, यानी पहिरियों मरतबा बि ऐं वरी जॾहिं रुकू में विया उन वक़्तु बि, जॾहिं रुकू खां उथिया उन वक़्तु बि। त इन्हनि खे हज़रत इब्राहिम जवाबु ॾिनो इन कान वाइलुन रआहु मर्रतन यफ़अलु ज़ालिक फ़क़द रआहु अब्दुल्लाहि 50 मर्रतन ला यफ़अलु ज़ालिक। जेकॾहिं हज़रत वाइल
नबी पाक सल्लल्लाहु तआला के हिकु मरतबा ॾिठो ऐं उन्हनि रफ़ुल यदैन कयो। ऐं इन जे मुक़ाबले में हज़रत सय्यदुना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के तकरीबन 50 मरतबा ॾिठो नमाज़ पढ़ंदे। ऐं हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा नमाज़ में रफ़ुल यदैन न कंदा हुआ सवाइ पहिरियों मरतबा। त इन मां मालूम थियो त हज़रत सय्यदुना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत हदीस तमामु घणी कवी आहे ऐं मज़बूत आहे। छो जो हज़रत सय्यदुना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबा में जेको आहिनि फ़क़ीह आलिम आहिनि, सहाबा में आलिम सहाबी आहिनि, फ़क़ीह आहिनि, जंहिंखे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह खां ख़ुसूसी फैज़ान मिलियो। ऐं वरी हज़रत सय्यदुना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़ुसूसियत हूंदी हुई जो नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तमामु घणी सोहबत में रहण वारा आहिनि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सोहबत में पंहिंजो तमामु घणो वक़्तु गुज़ारियो। ऐं वरी ही भी इन्हनि जी ख़ुसूसियत आहे हज़रत सय्यदुना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जो नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे तमामु घणो वेझो बीहंदा हुआ। जॾहिं नमाज़ जमात सां थींदी हुई जो हज़रत सय्यदुना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमामु घणो वेझो बीहंदा हुआ। ऐं इहो हुकुम बि हूंदो हुयो, छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नमाज़ पढ़ाईंदा हुआ त हुकुम हूंदो हुयो जेके आकिल ऐं आलिम आहिनि उहे वेझो वेझो बीहनि। इन हुकुम ते अमल कंदे हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमामु घणो क़रीब बीहंदा हुआ। बहरहाल अगली हदीस पाक तहावी शरीफ जी हदीस पाक 1357 नंबर इहा भी हज़रत हुसैन खां रिवायत आहे, उहे मुजाहिद खां। हज़रत मुजाहिद फरमाइंदा इमाम मुजाहिद क़ाल सल्लैतु ख़ल्फ़ इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा त मां हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जे पोयों नमाज़ पढ़ियमि। केरु इमाम मुजाहिद फरमाइनि था फलम यकुन यरफ़उ यदैहि इल्ला फ़ि तकबीरतिल ऊला मिनस सलाह। त मां ॾिठमि हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा सवाइ पहिरीं तकबीर जे नमाज में किथे भी रफ़ुल यदैन न कंदा हुआ। फलम यकुन यरफ़उ यदैहि रफ़ुल यदैन यानी न कंदा हुआ सवाइ पहिरीं तकबीर, यानी पहिरीं तकबीर जे वक़्तु इहे हथ बुलंद कंदा हुआ, उनखां पोइ किथे भी ये रफ़ुल यदैन हथ बुलंद न कंदा हुआ। ईअं हदीस पाक में ईंदो आहे मुसन्नफ़ इब्न अबी शैबा 2452 नंबर हदीस पाक आहे मुजाहिद खां या क़ाल उहो ई हदीस पाक आहे सनद जे इख़्तिलाफ़ सां क़ाल मा रअयतु इब्न उमर यरफ़उ यदैहि इल्ला फ़ी अव्वलि मा यफ़्ततिहु। त हज़रत मुजाहिद फरमाइनि था त मां हज़रत अब्दुल्ला इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा के कॾहिं भी नमाज में पहिरीं तकबीर खां अलावा किथे भी रफ़ुल यदैन कंदे न ॾिठमि। यानी हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जॾहिं भी नमाज पढ़ंदा हुआ सिर्फ़ु पहिरीं तकबीर जे वक़्तु हथ बुलंद कंदा हुआ, उनखां पोइ किथे भी कंहिं भी तकबीर जे वक़्तु रफ़ुल यदैन न कंदा हुआ। ईअं मुस्नद हुमैदी में हदीस पाक 626 नंबर हज़रत सालिम बिन अब्दुल्ला उहे पंहिंजे वालिद हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां रिवायत था कनि। क़ाल हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था रअयतु रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा इफ़्ततह अस्सलात रफ़अ यदैहि हज़्व मनकबैहि व इज़ा अराद अन यरकअ व बअद मा यरफ़अु रअसहु मिनर रुकूइ फला यरफ़अु वला बैन सजदतैन। त हज़रत
सालिम बिन अब्दुल्ला पंहिंजे वालिद हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत था कनि। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे ॾिठमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजी नमाज़ शुरू कई त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा हथ एतिरा बुलंद कया जो कुल्हनि जे क़रीब थी विया ऐं जॾहिं इरादो कयो रुकू करण जो ऐं जॾहिं इरादो कयो सर खे जेको रुकू खां मथे खणण जो उन वक़्तु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन न कयो ऐं न ई सजदनि जे दरमियान नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन कयो। यानी इन हदीस पाक में मालूम कि महबूब अलैहिस्सलाम पहिरियों मरतबा हथ खयां ॿधियूं उन खां बाद पूरी नमाज में किथे भी रफ़ुल यदैन न कयूं। ईअं मुसन्नफ़ इब्न अबी शैबा में हदीस नंबर आहे 2442 नंबर। हज़रत आसिम बिन कुलैब उहे पंहिंजे वालिद खां रिवायत था कनि अन अलीयन कान यरफ़उ यदैहि इज़ा इफ़्ततह अस्सलात सुम्मा ला यऊदु। मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम जॾहिं नमाज शुरू कंदा हुआ उन वक़्तु हथ बुलंद कंदा हुआ, वरी किथे भी नमाज जे अंदर इन हथन के लोटाईंदा न हुआ, यानी वरी रफ़ुल यदैन न कंदा हुआ। एक दफ़ो शुरू में कयूं उनका बाद रुकू में वेंदे वक़्तु रुकू का उथंदे वक़्तु ॿी रकात में या किथे भी रफ़ुल यदैन जो अमल रिपीट न कयूं, सिर्फ़ पहिरियों मरतबा रफ़ुल यदैन कयूं उनका बाद किथे रफ़ुल यदैन न कयूं। ये मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जी 2446 नंबर हदीस आहे। इनमें हज़रत अबू इसहाक़ फरमाइनि था क़ाल कान अस्हाबु अब्दिल्लाहि व अस्हाबु अलीय्यिन ला यरफ़ऊन अयदियहुम इल्ला फ़ी इफ़्तिताहिस सलाह क़ाल वकीउन सुम्मा ला यऊदून। त इमाम अबू इसहाक़ फरमाइनि था त अस्हाब अब्दुल्ला यानी हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जा जेके शागिर्द हुआ ऐं मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जा जेके असहाब शागिर्द ऐं दोस्त हुआ उहे नमाज में किथे भी रफ़ुल यदैन न कंदा हुआ सिवाय नमाज शुरू करण जे। यानी जॾहिं भी असहाब अब्दुल्ला इब्न मसऊद हुआ या असहाब मौला कायनात हुआ ये नमाज शुरू कंदा हुआ, शुरू जे वक़्तु रफ़ुल यदैन कंदा हुआ, उनखां पोइ किथे भी रफ़ुल यदैन न कंदा हुआ। इंशाअल्लाह मज़ीद रफ़ुल यदैन जे हवाले सां यानी तर्क रफ़ुल यदैन छो जो पहिरियों हो बाद में मनसूख थी चुको, इन जे हवाले सां मां अहादीस बयान करे आयो आहियां, कुछ कयूं आहिनि, इंशाअल्लाह कुछ मज़ीद बयान कंदासीं। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त जेको कुछ मां बयान कयुमि दौरान गुफ्तगू जे करे मूंखां बेअदबाना अल्फाज निकिरी विया हुजनि त अल्लाह तबारक व तआला मुआफ़ फरमाए, इनके यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करे वठनि। वमा अलैया इल्लल बलागुल।